अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी के प्रोग्राम पोल सेंटर के इस्लामाबाद स्टूडियो में मां सिकंदर हुलियो। अॼु असीं जे टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उहा यकीनन असीं अॻु में ॻाल्हाए चुका आहियूं, उहा आहे सिंध एजेंडा इलेक्शन के अंदर। हिन ही प्रोग्राम के अंदर सिंध एजेंडा ते काफ़ी दफ़ा असीं ॻाल्हाए चुका आहियूं ऐं नसीर साहब सां एक्सक्लूसिव प्रोग्राम असीं हिते कयोसीं, नसीर अहमद साहब सां ऐं फज़ल कुरैशी साहब पंहिंजी रहनुमाई कंदो रहियो असांजे मुख़्तलिफ़ प्रोग्राम के अंदर। पर अॼोके प्रोग्राम के अंदर असीं सिंध एजेंडा ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं उनजो सॼे मुल्क के अंदर कहिड़े तरीक़ेकार सां कोऑर्डिनेशन थी सघे थी ऐं इन जो ईंदड़ इलेक्शन के अंदर कहिड़ो असर ठहंदो। मूं सां गॾु स्टूडियो में ॿ महिमान जॉइन कया आहिनि के तारफ़ जा मोहताज न आहिनि। मोहतरम साईं फज़ल कुरैशी साहब, महिरबानी कुरैशी साहब। थैंक यू। मोहतरम नसीर अहमद साहब। कुरैशी साहब, तव्हां खां स्टार्ट पिया कयूं। इलेक्शन के अंदर सूरत हाल कीअं तव्हांखे नज़र पई अचे? हिकिड़े तरफ़ सिक्योरिटी वारो थ्रेट तमामु शदीद आहे ऐं ॿिए तरफ़ मुख़्तलिफ़ एजेंडा आहिनि। असीं सिंध एजेंडा ते त बाद में ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे ओवरऑल इलेक्शन जो सिनेरियो कीअं पियो नज़र अचे? सिनेरियो ॾाढो डाउटफुल थी वियो आहे, छाकाणि जो ख़ुशूसन जेके बि काफ़ी हल्कनि में इहा चोबोल हुया त अलाए इलेक्शन थींदियूं या न थींदियूं ऐं पॉज़िटिव स्टेप्स के नज़र कोन पिया अचनि, छाकाणि जो अञा ताईं वॾनि पार्टियुनि पीपल्स पार्टी ख़ुशूसन पंहिंजी इलेक्शन मुहिम जहिड़ी लॉन्च ई कोन कई आहे। कल्ह हिकिड़ो हाफ हार्टेड अटैम्प्ट हुई, बिलाल भुट्टो साहब जी चवंदा का लॉन्च थी आहे, उहा बि हिकिड़ी चैनल ते मूंखे नज़र आई, पर ऑन द होल कोन थो प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक ते लॉन्च कई आहे। बाक़ी प्रिंट ते बि जेका तव्हां ॾिसंदो त सवाइ पावर प्रोडक्शन जे सवाइ पास्ट जे का ॻाल्हि नज़र न पई अचे। जेको टीवी पिगड़ थी रहियो आहे उन में बि सवाइ पास्ट जे कुझु कोन्हे, सवाइ मर्सियनि जे कुझु कोन्हे। हाणे कहिड़े बेसिस ते वञनि था, कहिड़ी पब्लिसिटी थींदी, कीअं थींदी, त हिकिड़े मतिलबु त अॼु MQM जी त एतिरी बि पब्लिसिटी असांखे नज़र कोन थिए जेका मां सिंध जे कंटेस्ट में ॾिसां। फंक्शन लीग जो अञा ताईं कुझु बि कोन्हे, न मीडिया पब्लिकेशन आहे, न मीडिया ते आहे, न प्रिंट मीडिया ते घणो कुझु आहे। हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण थोरा घणा, पर हिकिड़ो पार्टी जी तरह सां को एजेंडा खणी करे, को ॻाल्हि खणी करे, को मैनिफेस्टो खणी करे हलणु ऐं वोटर खे इम्प्रेस करणु मीडिया ते अञा ताईं अहिड़ियूं ॻाल्हियूं कोन्हनि। हिकिड़ो बेदिलीअ जी ॻाल्हि नज़र पई अचे, छाकाणि बाक़ी 15 ॾींहं लॻा पिया, 15 ॾींहं बचिया आहिनि हार्डली। ॿियो जेको MQM जो जेको रवैयो रहियो आहे शुरू को वठी त छॾ मूंखे झल, अॼु जेको ख़ुशूसन थियो आहे, इट गिव्स सम इंडिकेशन्स, छाकाणि हू पास्ट में काफ़ी अहिड़नि वेंचर्स ते बाइकाट कंदा रहिया आहिनि। अॼु जेको हुननि जे पहिरियों ॻाल्हि त हुननि थ्रेट कयो आहे, तंहिंखां पोइ अॼु वरी हुननि जेका हड़ताल कई आहे, लास्ट हफ़्ते में ॿियो दफ़ो हुननि जो हड़ताल जो कॉल आहे। अॻियों जेको हफ़्ते में हुननि जेको कॉल ॾिनो सो इहे पियो लॻो त दुकान बंदि कोन थींदा, त हाणे लॻे पियो त MQM खे या त को इस्तेमालु पियो करे इलेक्शन पोस्टपोन करण लाइ, त MQM पाण नथी चाहे पई कंटेस्ट करणु। हालांकि इलेक्ट्रोल वाइज़ हुनजी पोज़ीशन का अहिड़ी ख़राबु कोन थो ॾिसां पियो, पर जेके एटीट्यूड्स जेके हुन जा जेके नमूना जेके लॻनि था पिया, त हिकिड़ो अजीब हिकिड़ो माहौल आहे। ठीकु आहे। अच्छा नसीर साहब, तव्हां सां असीं हिकिड़ो ख़ासि प्रोग्राम कयोसीं सिंध एजेंडा ते। डाउन द रोड मूंखे यादि आहे त 10 मार्च खां अॻु असीं प्रोग्राम कयोसीं। तव्हां ख़ुदि बि सिंध विया, सिंध एजेंडा वॾी फनफेयर सां लॉन्च थी। तव्हां छा पिया सम्झो त एजेंडा जे अंदरि त काफ़ी एम्बिशियस प्लान हो, जिन जे अंदरि काफ़ी ॻाल्हियूं हुयूं, त थोरो हिकु दफ़ो हुनजो रिकेप कयो ऐं असांखे थोरो ॿुधायो नाज़रीन खे बि त अॼु हिन वक़्तु जॾहिं असीं ॻाल्हाए रहिया आहियूं, इलेक्शन में 2 हफ़्ता वञी बचिया आहिनि, त छा सूरत हाल आहे ऐं उहा सिंध एजेंडा केतिरी बाहि थी आहे पार्टीज़ में ऐं उन तरफ़ असीं केतिरो वधिया आहियूं या न वधिया आहियूं? सिंध एजेंडा ते हिकिड़ी वॾी मीटिंग कराची प्रेस क्लब में थी हुई, जंहिंमें राइटर्स, सिविल सोसाइटी एक्टिविस्ट ऐं कुझु पॉलिटिकल वर्कर बि वेठा हुया ऐं हिकिड़ो प्रपोज ड्राफ्ट सिंध एजेंडा उते डिस्कस थियो, जंहिंमें उहो को मतिलबु माइक्रो लेवल जा इशूज़ कोन, पर मैक्रो लेवल जा इशू आहे, मथी सतह जा इशू आहे। सिंध जी क़ौमी ख़ुदमुख़्तारी, सिंध जी जाग्राफियाई क़ौमी ॿोली सरकारी दर्जो ऐं अहिड़े क़िस्म जो को बि लेजिस्लेशन न हुजे जेका सिंध जी जाग्राफियाई वहदत खे को नुक़सानु पहुचाए। अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट जेके सिंध जी डेमोग्राफी ते असरअंदाज़ थींदा हुजनि। रेफरेंस हुयो ज़ुल्फ़िकार आबाद ऐं उन वक़्त अञा ही ॿेटनि वारो इशू एतिरो हाईलाइट न थियो। सो इहे मैक्रो लेवल जे इशूज़ ते इन क़िस्म जा जेको सोशल सेक्टर जा इशूज़, सो उन में काफ़ी अहिड़े क़िस्म जा 8-10 नुक़्ता हुया ऐं आइडिया इहो हो त इन खे प्रोमोट कजे, पब्लिक डिस्कोर्स में आणिजे ऐं पॉलिटिकल पार्टीज़ खे इन्फ्लुएंस कजे, त सुभाणे जॾहिं हू कैंपेनिंग करणु वञनि था, मैनिफेस्टोस ठाहिनि था या सुभाणे हुकूमत जो हिसो था थियनि, त माण्हुनि जे रैंक्स मां इहे बि मुतालबा अचनि त असांखे हिननि सुवालनि जा जवाब ॾियो। अच्छा, उन खां पोइ महीने ॾेढ जे अंदरि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा मैनिफेस्टोस बि आया आहिनि।
अपेरेंटली सिंध एजेंडा जे अंदरि ॻाल्हियूं आणियूं आहिनि जंहिंखे को बि माण्हू नो त चई कोन सघंदो। कंहिं बि माण्हू लाइ कंहिं बि इदारे लाइ तंज़ीम लाइ सिंध में कैंपेनिंग करे इलेक्शन ते उन लाइ इहो ॾुखियो आहे त सिंध जे इहो पॉइंट्स अहिड़ियूं जेके जनरली सारी सिंध में उहे सब्सक्राइब्ड आहिनि, वेल रिसीव्ड आहिनि। पाणीअ जो मसइलो, फाइनेंस जो। बाद में जेको सिंध राइटर्स ऐं थिंकर फोरम आहे उहे जॾहिं चीफ इलेक्शन कमिश्नर सां मिलिया आहिनि ऐं उनखां पोइ जेको हुननि उते यादाश्तनामो पेश कयो आहे, जेको पोइ बाद में मौक़िफ़ रखियो आहे, उहो काफ़ी सख़्तु आहे। हाणे इहो त राइटर्स थिंकर्स फोरम जा उहे दोस्त पाण वज़ाहत करे सघनि था त उहो सख़्तु आहे या न, पर मां जनरली तव्हांखे ॿुधायां त सिंध जे अंदरि हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु आहे। जेकर तव्हां ॿियनि सूबनि जी भेट में ॾिसो, सॼी जा सॼी जेका उते निगरान काबीना आई आहे उहा ऑनेस्टली तसलसुल आहे पुठीं गवर्नमेंट जो। असांखे ॿियनि हंधनि ते इन हद ताईं कंटिन्यूटी ऑफ प्रीवियस गवर्नमेंट कोन थी नज़र अचे। सॼी इंतिज़ामी मशीनरी पीपल्स पार्टी ऐं MQM पंहिंजी मर्ज़ीअ जी विहारियूं वेठी आहे। कोर्ट मां ऑर्डर आया त भई इंतिज़ामी मशीनरी में उथल पुथल कयो त कुझु माण्हू चवनि था त उहे अगेन पसंदीदा माण्हुनि खे हिकिड़े डिस्ट्रिक्ट मां कढी ॿिए में रखायो वियो। सॼो जो सॼो जेको सिंध जे अंदरि एडमिनिस्ट्रेटिव सेटअप आहे सो हींअर बि प्रैक्टिकली उहे पार्टियूं पियूं थियूं हलाइनि जेके अॼु खां महीनो ॿ पहिरियों हुकूमत में वेठियूं हुयूं। तंहिंजे करे सिंध जे अंदरि ज़ाहिरात इहो रिएक्शन त आहे। अञा ताईं अॻूणा वज़ीर मूंखे अॼु जी त ख़बर न आहे, पर उन वक़्तु जॾहिं हीउ मेमोरेंडम पेश कयो वियो उन ॾींहं ताईं बि सरकारी प्रोटोकॉल ऐं गाॾियूं खणियूं हलिया पिए। तंहिंजे करे ज़ाहिरात जेके माण्हू सिंध में इलेक्शन जे हवाले सां कंसर्न आहिनि उहे इहो त ॾिसंदा न त भई निगरान हुकूमत खे जीअं गैर जानबदार अणधुरियो ऐं बिल्कुलु शफ़ाफ़ हुजणु घुरिजे, उहो रवैयो सिंध में नज़र कोन पियो। अच्छा नसीर साहिबु, हिन में कुझु ॿिया नुक़्ता बि आहिनि। कुरैशी साहिबु, तव्हां खां हुन में इनपुट वठणु चाहींदासीं। ही चवनि पिया सिंध एजेंडा जे अंदरि नसीर साहिबु ऐं बाक़ी दोस्त त जेके 3 मिलियन 30 लख जेके असां वटि आबादकार आहिनि ऐं जेके इलीगल इमिग्रेंट आहिनि उन्हनि खे न त प्रॉपर्टी जो राइट हुजणु घुरिजे न वोटिंग जो राइट। त इहो तव्हां सम्झो पिया त इहो मामिलो किथे वञी बीहंदो? ॾिसो न, इहा त इट इज़ टू लेट। जॻह इन में घणे भाङे त पाकिस्तानी शनाख़्ती कार्ड बि वठी चुका आहिनि ऐं मां सम्झां थो इलेक्टोरल लिस्ट ते बि हूंदा। हाणे तव्हां कीअं था कंहिंखे आइडेंटिफाई कयो? लीगल कहिड़ा ग्राउंड्स आहिनि? तव्हां हिनखे चओ था शकल डेटा बि कोन्हे का त ख़बर पए त जेकॾहिं शकल कंहिंजी मिले थी पई त वरी तूं बंगाली आहे त पोइ चओ बाबा तूं त मुंहिंजो पीउ बंगाली हो, मां त पाकिस्तानी, मुंहिंजो कार्ड आहे, पासपोर्ट ठहिया पिया आहिनि। नंबर 1, हिननि जेका हिन लाइ ख़ासि इदारो ठाहियो जंहिंखे नारा चवंदा हुआ, उन नारा कुझु बि कोन कयो। उन वटि तमामु कुझु लखा माण्हू रजिस्टर थियल आहिनि पर उते मिलियन जी ॻाल्हि कोन्हे। ऐं इहो धारिया जी डेफिनेशन में बि के दोस्त चवनि था त जेके बि 52 खां पोइ आया आहिनि से धारिया आहिनि, 54 खां पोइ के चवनि था त जेके हाणे जेका इन माइग्रेशन विदिन पाकिस्तान थी आहे, जेको पाकिस्तान खां पोइ मिसाल तौरु 1 करोड़ माण्हू जेको आहे सो नॉर्दर्न एरियाज़ मां, माना त मथे बेल्ट मां, जेकर तव्हां बहावलपुर ऑनवर्ड्स वेंदो त मथे बेल्ट में जेके माण्हू विया आहिनि सदर्न पंजाब ऐं नॉर्दर्न पाकिस्तान मां, उहे करोड़नि में जेके कराची में जेके विया आहिनि उहे बि हाणे उनखे बि जेकर तव्हां धारिया तस्लीम कयो था, इन ते त कंहिं एजेंडा ते असां बीही कोन सघंदासीं। छाकाणि जो मां तव्हांखे हिकिड़ो हिस्टोरिकल इन रेफरेंस ॾियां त गौस अली शाह काज़ी अख़्तर जे ज़माने पोयनि ज़माननि में सिंध में इहा काफ़ी मूवमेंट हली त बाबा असां जेको आहे सिंध जे इनखे बंदि कजे। ऐं उन में हिकिड़ी हाई लेवल कमेटी थी जंहिंमें मसूद ज़मा जेको सिंध जो चीफ सेक्रेटरी हो उहो कैबिनेट सेक्रेटरी हुयो। ऐं उनजी 87 में हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें सभु माण्हू अची वेठा, काफ़ी हाई लेवल मीटिंग की मां जो सेक्रेटरी हुयो प्लैनिंग जो मुइन बकाई साहब, उहो जेको हुन ते नॉमिनेट हो उहो बीमार हुया, न आयो, तंहिंजे करे मूंखे चयो त तव्हां वञी अटेंड कयो मीटिंग। उहा जॾहिं मूं मीटिंग अटेंड कई त उहो हुते इशू रेस थियो जंहिंमें हिननि चयो त भई जेका फॉरेनर जेके सिंध में धारिया अचनि था पिया उनजी रजिस्ट्रेशन थियणु घुरिजे। उते हिकिड़ो मां बि उन ॻाल्हि जी तमामु घणी हिमायत कई त उते हिकिड़ो माण्हू नौजवान ॻाढ़ो सुर्ख़ क़िस्म जो तमामु जोश में अची वियो त तव्हां छा था कयो पिया, सिंध ऐं बलोचिस्तान त पाकिस्तान जो फ्यूचर आहिनि, इहे ई आहिनि जिते आबादी बि थींदी, जिते वसाइल बि आहिनि, जिते थींदा। मूं अटेंडेंस लिस्ट घुराए ॾिठी त उते नालो लिखियलु हमीद गुल। हू उन वक़्तु रिप्रेज़ेंट करे रहियो हो पंहिंजे हेड क्वार्टर्स खे, GHQ के इन कैपेसिटी ऑफ IAS हेड और अदरवाइज़। ऐं उन इहो बि मुतालबो कयो त जेके माण्हू मेंबर न आहिनि से हिन में ॻाल्हाइनि न। देन मसूद ज़मा स्टॉप्ड मी त तव्हां इन ते तव्हां न ॻाल्हायो, तव्हां ऑब्ज़र्वर थी वियो। इहा ग्राउंड रियलिटीज़ तव्हांखे ॿुधाए त हाउ फार इन खे तव्हां कीअं कंट्रोल करे सघंदा। इहा मिड 80s जी ॻाल्हि आहे। त इहे तंहिंखां पोइ कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी सीरियस अटैम्प्ट थी कोन। ऐं हाणे बि जेके पीपल्स पार्टी इहा बि पार्टी मैनिफेस्टो में धारियुनि जी ॻाल्हि ई कोन्हे। हालांकि
सिंध जे लाइ हिन दफ़े जेको इवन जेको नवाज़ लीग जो जेको बेनिफेस्टो आहे तंहिंमें उन्हनि क्लियर कर काला बाग जे हिमायत तो खयो आहे ऐं हुन जा माण्हू चवंदा त काला बाग जी असां न ठाहींदासीं सवाइ मुशरफ जे के बि मैनिफेस्टो जे कंहिं पार्टी जे मैनिफेस्टो में काला बाग जो ज़िक्र कोन्हे ऐं हिननि बि चयो त असां ठाहींदासीं बि त कंसल्टेशन सां ठाहींदासीं जेको पीपल्स पार्टी जो मौक़ुफ़ आहे जेकर पीपल्स पार्टीअ जो ऐं हिन जो ॾिसंदव त सिंध जे लिहाज़ खां सवाइ MQM जे मैनिफेस्टो जे बाक़ी मैनिफेस्टो में सभई मैनिफेस्टो आइडेंटिकल आहिनि MQM जेका ॻाल्हि वधीक वञी ॻाल्हि कई असां कई आहे 40 वारो रिज़ोल्यूशन सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियार बि तमामु वॾे पैमाने ते जंहिंमें हुन क्लियरली लिखियो आहे पंहिंजे मैनिफेस्टो में त रुॻो 3 खाता मर्कज़ के हूंदा। अच्छा नसीर साहब ही हिकिड़े जेका कुरैशी साहब ॻाल्हि कई तई हिन जेको एजेंडा जे अंदरि जेका इहा धारियनि वारी ॻाल्हि आहे जेका 30 लख आबादी जी उन हवाले सां त ॻाल्हि कयूं था पर जेको ही ॿियूं जेके तव्हांजी एजेंडा जे अंदरि ॻाल्हियूं ऐं काफ़ी न बहस थियो मसलन सिंधी ॿोलीअ जे बारे में या तालीमी सिहत जे बजट जे बारे में कराची जे डिलिमिटेशन जे बारे में लोकल गवर्नमेंट जे बारे में त बाय एंड लार्ज त सिंध एजेंडा काफ़ी हद ताईं मेन स्ट्रीम पार्टीज़ खणी वरिती आहे पाण सां गॾु सवाइ हिन हिकिड़ी पॉइंट जी त उन ते तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? ॾिसो इन पॉइंट ते बि मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कयां त इहा जेका डेटा आहे 3 खां 3.5 मिलियन वारी ॿिनि मोतबर इदारनि में इहा कोट थी आहे सिंध असेंबली जे फ्लोर ते कोट थी आहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा होम मिनिस्टर तौरु इहा फिगर ॾिनी आहे हींअर सुप्रीम कोर्ट में कराची जे लॉ एंड ऑर्डर ते डिस्कशन जे दौरान उहा साम्हूं केस पे हलियो ऐं इहो बिल्कुलु क्लियर आहे त कराची जे अंदरि जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे उनजो सभ खां वॾो रीज़न ॿिया बि रीज़न्स आहिनि पर हीअ जेका इलीगल इमिग्रेंट्स आहिनि यार दुनिया सॼी में अहिड़ी रेगुलेशन मौजूदु आहे का अहिड़ी ॻाल्हि असां मुतालबो न पिया कयूं जेका का दुनिया में नथी हुजे ही शयूं सिर्फ़ु पॉलिटिकल विल डिमांड थियूं कनि हिन में का अहिड़ी गैर मामूली शइ कान्हे का स्टेट आहे इदारा आहिनि तव्हां सेंसस कीअं कराईंदा आहियो तव्हां ॿिया सभु डेटा कीअं कलेक्ट कंदा आहियो वोटर लिस्टूं कीअं ठहंदियूं आहिनि तीअं ही सभु माण्हू बि आइडेंटिफाई थी सघनि था इन जा 100 तरीक़ा आहिनि भली शनाख़्ती कार्ड ठाराए वेठा हुजनि असां इहो था सम्झूं त डेमोग्राफिक ट्रांसफॉर्मेशन जेका सिंध में आहे उहा सिंधियुनि जे वजूद लाइ हाणे वॾे में वॾो थ्रेट इहो आहे न त इहो त नसीर साहब कमु थी सघंदो जॾहिं असेंबली वरी वजूद में ईंदी नई उहा गली अचे हा पर हिन वक़्तु तव्हां सम्झो पर जेके पॉलिटिकल मेन स्ट्रीम पार्टीज़ आहिनि सिंध जे अंदरि उन्हनि इन पॉइंट खे खयो आहे पंहिंजे जीअं कुरैशी साहब जन चयो शयुनि खे सब्सक्राइब न कयो हूंदो इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते असां त इहो था चऊं त सिंध जे माण्हुनि जूं हीअ जेके पॉइंट्स आहिनि एजेंडा में इहे के मौजूं या थिंकर फोरम जी पंहिंजी ईजाद थोरे आहिनि हीअ त उहे मुतालबा आहिनि जेके सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ फोरम सां नेशनल में कंदा पिया अचनि असां उनखे रिइटरेट कयो आहे असां रुॻो इहो चाहियो त हूअं जो माण्हू जॾहिं इलेक्शन कैंपेन थिए थी ट्रेडिशनली त उन में मेन स्ट्रीम इशूज़ डिस्कोर्स में अचनि नथा माण्हू चवंदा मुंहिंजी नालीअ जो छा थियो मुंहिंजे ठीके जो छा थियो मुंहिंजो छोकिरो बदिली कोन कराई मुंहिंजो फलाणो माण्हू नौकरीअ में कोन रखी माण्हू पेटी लोकलाइज़ पर्सनलाइज़ इशूज़ ते कैंपेनिंग में वञनि था असां हिन भेरे सिर्फ़ु इहो पियो चाहियो त हीउ हिकिड़ो मीडिया जो दौरु आहे 10-12 सालनि में सिचुएशन चेंज थी आहे ऐं पुठियनि 5 सालनि में जेका माण्हुनि सां वेसागाचूं थियूं आहिनि त माण्हू लोकलाइज़ ऐं पर्सनलाइज़ एजेंडा मां निकिरी नेशनल इशूज़ ते एटलीस्ट ॻाल्हि ॿोल कनि असांखे ख़बर आहे त हिकिड़ो भेरो एजेंडा हिकिड़ी कॉन्फ्रेंस में ॾियण सां सिंध बदिलजी कान वेंदी पर इट्स अ स्टार्ट इट्स अ पार्ट ऑफ लार्जर काफ़ी शयूं उन एजेंडा जूं पार्टीज़ खयूं आहिनि इन ॾिसो हाणे खणनि था स्लोगन जी हद ताईं असांजो कंसर्न इहो आहे मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां ज़ुल्फ़िकाराबाद ते पीपल्स पार्टी ॻंढ ॾेई बीठी हुई न आइलैंड्स बि विकिणिया आहिनि अच्छा नसीर साहब ज़ुल्फ़िकाराबाद ते पुछां पियो ॻाल्हि पर पहिरियां कुरैशी साहब हिन एजेंडा जे अंदरि हिकिड़ी इंपॉर्टेंट पॉइंट आहे ख़ुदि तव्हांजो तालुक़ु प्लानिंग डिपार्टमेंट सां रहियो आहे तव्हां फेडरल सेक्रेटरी बि रहिया सिंध जी जेका आहे प्लानिंग डिपार्टमेंट खे हेड कंदा रहिया हीअ चवनि पिया त जेका प्लानिंग डिपार्टमेंट आहे उनखे डीपोलिटिसाइज़ करणु घुरिजे ताकी जेके लेस इंडस्ट्रियलाइज़ डिस्ट्रिक्ट्स आहिनि सिंध जा एरियाज़ उते इंडस्ट्रियलाइज़ेशन थी सघे उहा कीअं मुमकिन आहे जॾहिं ज़ुल्फ़िकाराबाद जहिड़ी इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे वॾी मेगा हिकिड़ी प्रोजेक्ट जी मुखालफ़त पई थिए त उहो कीअं इहो तज़ाद तव्हांखे नज़र कोन पियो अचे ॾिस न अर्ज़ु इहो त कयां न त इहो जेको अञा ताईं हिन ते इशू ते डीपोलिटिसाइज़ जी ॻाल्हि कोन्हे ॻाल्हि ॿुधो पार्टीज़ वर्क अंडर द मैनिफेस्टो हाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी कंहिं बि मैनिफेस्टो में ज़ुल्फ़िकाराबाद जी जहिड़ी ॻाल्हि कोन्हे छाकाणि ज़ुल्फ़िकाराबाद खे असां सम्झोसीं त धारियुनि जी आबादगारी खे इनकरेज करिणो आहे अहिड़ी कंहिं बि ॻाल्हि एजेंडा ते कोन हुई तंहिंजे करे इहा त हिकिड़ी ओरा ज़ोराई थी त छाकाणि जो तव्हां गवर्नमेंट में आहियो छाकाणि जो तव्हां सां धुरियूं मिलियल आहिनि छाकाणि जो तव्हां कुझु सेल करणु चाहियो था तंहिंजे करे ज़ोरीअ तव्हां हिन माण्हुनि ते मड़ियो ऐं छाकाणि उहो उन में ॻाल्हि आहे त डीपोलिटिसाइज़ जी ॻाल्हि कोन्हे ॻाल्हि इहो आहे त हर पार्टी पंहिंजो मैनिफेस्टो सां अचे थी पई ऐं ब्यूरोक्रेसी उनखे बहितर नमूने इम्प्लीमेंट कंदी
पोइ प्लैनिंग कहिड़ी बि हुजे त प्लैनिंग त जेको आहे असां पॉलिटिशियन्स खे करणी आहे, ब्यूरोक्रेसी हैव टू कैरी आउट द मैनिफेस्टो, पर अनफॉर्चुनेटली जेके बि ॻाल्हियूं थियनि थियूं से अनसाइंटिफिक ऐं मैनिफेस्टो खां ॿाहिरि आहिनि। किथे बि लिखियलु कोन हो तव्हां MPs MNAs खे अरब रुपयो ॾींदो, किथे बि लिखियलु कोन हो त तव्हां अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट आणींदो, पर अनफॉर्चुनेटली ब्यूरोक्रेसी जूं पंहिंजूं लिमिटेशन्स आहिनि। ऐं उहा जेका प्लानिंग जो पार्ट जेको पॉलिटिशियन प्लेटिंग जो जेको आहे सो न, पर सॼो इवन तव्हांजी पोस्टिंग ट्रांसफर्स सॼो पॉलिटिसाइज़ थियो। सर हिते ॻाल्हि जारी रखूं था, टाइम थियो ब्रेक जो, बिल्कुलु ब्रेक खां पोइ अचूं था। नाज़रीन वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन। कुरैशी साहब तव्हां ॻाल्हि पे कई त बिल्कुलु प्लानिंग जो पार्ट त आहे ब्यूरोक्रेसी जो, पर ज़ाहिर आहे उन्हनि खे पॉलिसी त पॉलिटिशियन सिंध में एतिरी पॉलिटिसाइज़ेशन थी जो जेके असांखे बेनिफिट्स मिलणा हुया से बि जेके से विज़िबल कोन रहिया, इक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ रिसोर्सिस न थी। छाकाणि जो तव्हांखे प्री NFC जेको प्री NFC साल हो तंहिं में रुगो 194 मिलियन ट्रांसफ़र थिया, 194 अरब सिंध ॾे ट्रांसफ़र थिया फेडरल गवर्नमेंट में। तंहिंखां पोइ जेको फर्स्ट ईयर NFC जो आहे इट इंक्रीज़ टू 278 बिलियन, ऐं लास्ट ईयर से 374 बिलियन ट्रांसफ़र थिया। माना जेकर तव्हांजो NFC अवार्ड जंहिंखे तव्हां क्लेम था कयो हिन करे यू गॉट अबाउट 400 बिलियन एक्स्ट्रा। ऐं किथे विया सर उहे? किथे विया को पतो ई कोन्हे। हिते विया, माना त उहा ॻाल्हि उहा पैसा काॾे विया? ठीकु आहे, 400 अरब एक्स्ट्रा न त सिर्फ़ु जेके फेडरल गवर्नमेंट इन दौरान जेके फेडरल गवर्नमेंट ट्रांसफ़र थिया आहिनि 1000 अरब थिया आहिनि। छाकाणि नॉर्मल जेको हे चवां थो नॉर्मल ट्रांसफ़र खे ओवर एंड अबो थिया आहिनि। इन खां पोइ कोई 100 अरब तव्हां सेल टैक्स जेका तव्हांखे अवॉर्ड थी सेल टैक्स आहे सर उन वधीक तव्हांखे उहे मिलिया। माना तव्हांखे 1100 अरब रुपए जा तव्हां वटि रिसोर्सिस आया, जंहिंमें 600 अरब जा रिसोर्सिस ओवर एंड अबो हुया जेके बिकॉज़ ऑफ NFC आहे, जेको तंहिंजो तव्हां क्रेडिट खणो था। ठीकु आहे, तव्हांखे सलूट आहे, तव्हां NFC आंदो, NFC में तव्हां फेडरल गवर्नमेंट सुञी थी वई। छाकाणि फेडरल गवर्नमेंट जा जेके रिसोर्सिस ड्राई अप थी विया, जो जेके फेडरल गवर्नमेंट 560 खां पोइ पहिरें साल जे NFC खां पहिरियों 655 ट्रांसफ़र कया, ऐं लास्ट ईयर फेडरल गवर्नमेंट 1459 अरब ट्रांसफ़र कया चइनी सूबनि टोटल ट्रांसफ़र। इन करे फेडरल गवर्नमेंट पापर थी वई न, फेडरल गवर्नमेंट जी ॿेड़ी ॿुॾी वई। फेडरल गवर्नमेंट जेका हालत फाइनेंशियल ॾिसो था, आई हैवंट सीन सो सिक फेडरल गवर्नमेंट फाइनेंशियली। इन ते अलॻि प्रोग्राम करे सघिजे थो, त बिकॉज़ देट मेन रीज़न हो त NFC। हाणे NFC जो जेको लाभ थियो सो कोन मिलियो। लाभ काॾे वियो? पॉलिटिक्स जे नज़र थी वियो। पॉलिटिक्स जे तव्हां रुगो प्लैनिंग जी पॉलिटिक्स ॻाल्हि, सर्विसिस जी स्ट्रक्चर पॉलिटिसाइज़ थी वियो। हीउ जेको लॉ आयो जंहिंमें तव्हां लॉ असेंबली मूंखे अफ़सोस ईअं थो थिए त को उन माण्हू खे यानी कि सिंध जा 100-150 मेंबर वेठो आहे, सो कॉल्ड पढ़ियल लिखियल मेंबर असां नुमाइंदा, हिकिड़ो माण्हू रियलाइज़ कोन थो करे त इहे सुसाइडल एक्ट आहे जंहिंमें तव्हां मेरिट जी लताड़ था कयो पिया। तव्हां सभु पावर्स पॉलिटिशियन्स खां ॾियो पिया, पोस्टिंग ट्रांसफर्स प्रमोशन शोल्डर प्रमोशन सॼो सर्विस कैडर तबाह थियो। प्लानिंग हिकिड़ो पार्ट आहे हिन जो। जॾहिं तव्हां सॼो सर्विस कैडर तबाह कयो त माना तव्हां पॉलिटिसाइज़ेशन इन हद ताईं वधी वई। सिर्फ़ु प्लानिंग जी पॉलिटिसाइज़ेशन न थी, अचो रिसोर्स डिस्ट्रीब्यूशन जी पॉलिटिसाइज़ेशन। अच्छा कुरैशी साहब इन ते अचूं था बाद में, पर नसीर साहब खां टेक वठणु पिया चयो। नसीर साहब हू जेका पॉइंट हुई सिंध एजेंडा में त तई हुन में चयो पिया जेके लेसर आहिनि डेवलप्ड सिंध जा डिस्ट्रिक्ट्स उते ज़ाहिर आहे अर्बनाइज़ेशन बि थिए ऐं इंडस्ट्रियलाइज़ेशन रादर थिए, त उहा कीअं मुमकिन आहे? जॾहिं तव्हां ज़ुल्फ़िकार जे अहिड़नि मेगा प्रोजेक्ट्स खे अपोज़ पिया कयो त उहो कीअं उहो हिकिड़ो तज़ाद? ॾिसो, असांजो ज़ुल्फ़िकार जे बारे में जेके एतिराज़ आहिनि से मुंहिंजो त प्राइमरी एतिराज़ इहो आहे त हीअ सिंध जा हेतिरा ज़िले तलके हेडक्वार्टर लिटरली 16वीं सदीअ जा शहर बणिया पिया आहिनि। कोई हिकिड़े शहर जी इंडस्ट्रियलाइज़ेशन छॾियो, रुगो ड्रेनेज जे शहर जूं भिटियूं मूंखे चङियूं थियल ॾेखारे जेके पोइ 5 साल में थियूं हुजनि। असां चयो त तव्हां डेवलपमेंट जे नाले ते हिकिड़ो वॾो मेगा सिटी दुबई जे स्टाइल जो ठाहिणु चाहियो था, जंहिंमें विचोले ग़रीब क्लास जी त एंट्री बैन हूंदी, उहो अकोमोडेट ई न थी सघंदो। असांजो त डिमांड इहा आई, ऐं हिननि जे मैनिफेस्टो में हुयो 2008 में, तव्हां पीपल्स पार्टी जो मैनिफेस्टो कढो, हिननि प्रॉमिस कयो सिंध जे माण्हुनि सां त सिंध जे इन्हनि जेके सेकेंडरी टाउन्स आहिनि उते इंडस्ट्रियल एरिया सेटअप कया वेंदा। कंहिं हिकिड़े शहर में इंडस्ट्रियल एरिया सेटअप न थी सघियो। सो ज़ुल्फ़िकार इज़ अ टोटली ए फ्यूटाइल एक्टिविटी। इन इट्स अ रेसिपी फॉर डिज़ास्टर। मां इहो थो सम्झां जे मां हुतां वापसि अचां त 3 सभ खां ख़राबु पीपल्स पार्टीअ जा हुआ ॿिया कई ख़राबु कम हूंदा इन कनेक्शन में। 3 वॾा डिज़ास्टर कया आहिनि पीपल्स पार्टी।
ज़ुल्फ़िकाराबाद जंहिंखां अञा ताईं विथड्रॉ कोन कयो आहे हिननि। ॿियो लोकल बॉडीज़ एक्ट जेको हिननि पास कयो को 17 भेरा हुनखे अॻियां पोयां शफिल कनि ऐं अञा बि चवनि था त वापसि ईंदासीं त वरी उहो ई बहाल कंदासीं। ऐं टियों जेको सभ खां ख़तरनाक कमु कयो अथनि जेको अञा ताईं असांजा माण्हू सम्झी न सघिया आहिनि, जंहिंजो साईं ज़िक्र कयो, सिंध सिविल सर्विसिस एक्ट। जी आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो एक्ट सिंध जे समूरी जेका पब्लिक सर्विस जो ढांचो आहे, छो त जॾहिं तव्हां सर्विस स्ट्रक्चर सां टेम्परिंग कंदो त उहो ई त पब्लिक सर्विस डिलीवरी जो स्ट्रक्चर आहे। इहे इदारा तय कंदा त पब्लिक सर्विस डिलीवरी कीअं थींदी। इहा सिंध जी कंप्लीट बर्बादी कंदो। हींअर सिचुएशन इहा आहे, उनखां पोइ हिकिड़ो चोथों कमु जेको इनेक्टमेंट में नथो अचे, आख़िरी महीने ॿिनि में हज़ारनि जी तइदाद में कूड़ा आर्डर कढिया विया आहिनि म्यूनिसिपैलिटीज़ में, इनमें एजुकेशन डिपार्टमेंट में। हींअर रिपोर्ट पियो थिए त सिर्फ़ु एजुकेशन डिपार्टमेंट में 3000 कूड़ा आर्डर निकिता। हीउ हाल आहे गवर्नेंस जो। तव्हां एतिरी ओवर स्टाफिंग कई आहे जो ईंदड़ 10 सालनि ताईं का हिकु वैकेंसी हाणे अवेलेबल न हूंदियूं। हीअ म्यूनिसिपैलिटीज़ पगारूं बि पूरियूं न ॾेई सघंदियूं। शहरनि ॻोठनि जी डेवलपमेंट किथां थींदी? माण्हुनि खे लॉलीपॉप ॾेई त असां सिंधियुनि खे रोज़गार था ॾियूं। तव्हां सॼी सिंध जे ॿाहिराड़ीअ जी म्यूनिसिपैलिटी जी जेका बेसिक सर्विस डिलीवरी जा फंक्शन्स उहे तव्हां फ्रीज़ करे तबाह करे छॾिया। हाणे इहे ॻाल्हियूं माण्हुनि खे हींअर सम्झ में असांजूं शायदि मुश्किल अचनि। जेको आम ॻोठ में माण्हू वेठो आहे जंहिं लाइ इहा कची 4000 जी खाकरोबारी नौकिरी तमामु वॾी नेमत थी पई आहे, छो त अल्टरनेट रोज़गार कोन्हे न। उते को हुजे इंडस्ट्रियलिस्ट सेक्टर जिते माण्हू वञी को पंहिंजो इंडिपेंडेंट रोज़गार कनि, को सर्विस सेक्टर डेवलप थिए, का बि डेवलपमेंट कोन्हे। सॼी ॿाहिराड़ी में सवाइ मुदे ख़ारिज ज़राअत ऐं इहा सरकारी नौकिरी जंहिंजे पुठियां असां हिन जो ओता कुंज दरनि ते जुतियूं था घसाइनि, मूंखे को टियों सेक्टर ॿुधायो एम्प्लॉयमेंट जो। इहो 5 सालनि में इहा डेवलपमेंट छो न थियणु ॾिनी वई? इंटेंशनली ब्लॉक कई वई। सॼी सिंधी सोसाइटी खे मुस्तक़िल तौर महकूम ऐं ग़ुलाम बनाइण जे लाइ इहा कई वई। अच्छा कोई सभु हाणे हीअ जेको नसीर साहिब जन चवनि पिया त हीअ जेके 3 ॻाल्हियूं पॉइंट आउट कयूं त लोकल गवर्नमेंट जा विड्रॉ थिया, ज़ुल्फ़िकाराबाद जी ॻाल्हि हले पई, सर्विस कैडर खे जेको हीअ आहे हीअ जेको सर्विस जो बिल आहे, ऐं मोर ओवर जेको आख़िरी जेको आहे त ओवर स्टाफिंग थी आहे, इलीगल तव्हां जेका सिलेक्टेड जेका जंहिं नमूने जेका ज़ाया थिया पैसा जेके तव्हां MPAs ऐं MLAs डिस्पोज़ल ते पैसा रखिया, उन्हनि जी को फॉलोअप कोन थो। पैसा काॾे विया, ख़र्च थिया न थिया, कंहिं ते ख़र्च थिया। जेका तव्हां सिलेक्टिव डेवलपमेंट कई जंहिंजे बेनिफिट्स तव्हां आम माण्हू खे बेनिफिट्स कोन पहुची, जेका इहे अरबा रुपया, को 1 या 2 करोड़ रुपया कोन आहे। सिंध वाहे सूबो जे MNAs खे करोड़ा रुपया ॾिना, जेके सिंध जा MNAs आहे उहे देवर नॉट इंटाइटल्ड टू प्रोविंशियल मनी, उहे ॾिनऊं। हाणे इहे सभु ॻाल्हियूं सुप्रीम कोर्ट में बि खुलियूं, जंहिं ते सुप्रीम कोर्ट चयो त बाबा राजा परवेज़ अशरफ को मुग़ल शहनशाह त कोन हो जो पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन कए, त हुते त सिंध में त असांजा 20 मुग़ल शहनशाह वेठा हुया जिन पैकेजिस पे ॾिना, ऐं उहे पैकेजिस जेके आहिनि से तमामु उनजी का यूटिलिटी कोन थी सघी। रिसोर्सिस जी वेस्टेज जेका थी, त उहो रुगो मां तव्हांखे चवां थो त इहा जेके 4 ॻाल्हियूं नसीर हुजे त 5हीं ॻाल्हि इहा आहे क्रिमिनल वेस्टेज ऑफ रिसोर्सिस जेके तव्हां अर्न कया, ॿिया जेके तव्हांजा आया, जेके पैसा विया, जेके तव्हां इहे जेके इन में पैसा ख़र्च कया, इन्हनि जो केरु अकाउंटेबिलिटी थींदी आहे? उन जो नतीजो इहो निकितो त जीअं नसीर चयो त तव्हांजो को बि शहर डेवलप कोन थी सघियो, ऐं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जो स्टेटस को रहियो। जेका लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जेका पहिरें जेका पीपल्स आवाज़ इनहेरिट कई, जेका पीपल्स पार्टी आहे लॉ एंड ऑर्डर इनहेरिट कई, उहा ओड़ी रही आहे। उन में अॼु ताईं सुधारो कोन आयो आहे। द ॿाहिराड़ी इज़ स्टिल इनसिक्योर। उतो आउट माइग्रेशन थी आहे, शहरनि ते प्रेशर पियो आहे या नंढनि शहरनि ते प्रेशर पियो आहे, उते का बि डेवलपमेंट कोन थी आहे, त उहे बि न ॿाहिराड़ी रहिया न शहर रहिया। हिकिड़ो सॼो स्ट्रक्चर तबाह थी वियो, जंहिंजे करे तव्हां सिंध जे कंहिं बि शहर में वेंदव त तव्हांखे शहरी सहूलियतूं जो ॾेख कोन ॾींदो। दिस इज़ अगेन इशू ऑफ द गवर्नेंस। इन ते अञा करप्शन जी ॻाल्हि ते जेकर तव्हां ईंदव त उहो बि जेका रिकॉर्ड तोड़ करप्शन थी आहे, जेके ॻाल्हियूं नज़र कोन थियूं अचनि। माना जेको गवर्नेंस जो ब्रेक डाउन थियो आहे, दैट इज़ अनफॉर्चुनेटली माण्हू सोचे थो त हीअ जेके पॉलिटिकल बार्गेन्स आहिनि, जेके पॉलिटिकल गिव एंड टेक आहे एट द कास्ट ऑफ कॉमन मैन, इज़ इट द डेमोक्रेसी? डू वी लाइक दिस डेमोक्रेसी जंहिंमें तमामु माण्हूअ जो इंट्रस्ट विकिणो था पिया चंद ॻाल्हियुनि ते, चंद वोटनि ते, ऐं उहे जेके नेशनल बार्गेन्स बदकिस्मती आहे त इहा ई डेमोक्रेसी आहे। वोट ईअं ई पए थो, 2 हफ़्तनि खां पोइ शायदि वोट जो पैटर्न इहो बीहंदो। इन मां को रस्तो आहे निकिरण जो? रस्तो इहो आहे त तव्हां डायरेक्ट इलेक्शन कयो, प्रेसिडेंशियल फॉर्म में हलिया वञो। बिल्कुलु आउं स्विच ओवर कयां पियो, बिल्कुलु आउं स्विच ओवर कयां पियो। छाकाणि जो हीअ जेका असांजी जेका हीअ अधु अणपढ़ियल सोसाइटी आहे, जेका करप्ट सोसाइटी आहे, इन में हर जेको पॉलिटिशियन जेको आहे सो तव्हांखे ब्लैकमेल कंदो। तव्हांजो हंग पार्लियामेंट्स थींदियूं, गवर्नमेंट जेका ब्लैकमेल थींदी, उन ब्लैकमेल खे बंदि करण लाइ सरकारी रिसोर्सिस इस्तेमालु थींदा। सरकारी रिसोर्सिस पार्टी फंड न आहे
जेके तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते इस्तेमालु सरकारी रिसोर्सिस में जेके पार्टीअ जा मेंबर आहे तंहिंजी बि टैक्स आहे आउं पार्टीअ मेंबर आहियां मुंहिंजा बि पैसा आहिनि त तव्हां पार्टी करे इनखे कीअं था इस्तेमालु कयो छाकाणि दैट इज़ अ क़ौमी दौलत उन लाइ हिकिड़ा क्राइटेरिया हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन सिस्टम आहे सुप्रीम कोर्ट माइट कम अप विद सम सॉर्ट ऑफ रिज़ोल्यूशन पर जेकर तव्हांजी डायरेक्ट इलेक्शन थींदी then the president will be wholly solely responsible. He will have his technical government. He has nothing to do with the politicians. He will just and I can debate. I am advocating this thing. छाकाणि जो मां जेको गुज़र ॾिठो आहे इन जे करे I am sorry to say. मां सिर्फ़ हुन सां प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट जी कोई साबिन ॻाल्हि पिया कनि त पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट मां सोचो वरके होॾा त उहो तव्हांखे लॻे पियो त हुन सां मां इन ते बि अचां थो पर पहिरें साईं जी जेका अॻी ॻाल्हि हुई त हीअ जेका करप्शन मैसिव करप्शन थी ऐं उनजे नतीजे में हिकिड़ी शइ मां चाहियां थो त इहा असांखे सम्झणु घुरिजे पीपल्स पार्टीअ वाइदो कयो हो त सिंध जे ॿाहिराड़ियुनि जी अर्बनाइज़ेशन थींदी उन जे बजाए सिंध जे शहरनि जी रूरलाइज़ेशन थी वई सो मां इहा रिकॉर्ड ते आणणु चाहियां थो कंट्रडिक्शन सीरियस कंट्रडिक्शन हाणे अचूं था त ही जेके गवर्नेंस जा इशूज़ आहिनि न इन में हर शइ खे रिविज़िट करणु घुरिजे साईं जेका प्रोपोज़िशन ॾिए थो उहा का डेमोक्रेसी जे एम्बियंट खां ॿाहिरि जी ॻाल्हि नथो करे घणा माण्हू इहो सम्झंदा आहिनि त प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट जो मक़सदु आहे डेमोक्रेटिक त को सदर अयूब खे बहाल कयो ईअं न आहे मां इहो थो सम्झां त जेका शइ साईं चवे थो उनखे एटलीस्ट असांखे हाणे गवर्नेंस स्ट्रक्चर जे ऐं जेका ही हुकुमरानी जा स्ट्रक्चर मुख़्तलिफ़ दुनिया में आहिनि उनखे हाणे असांखे बिल्कुलु ॾिसणु घुरिजे ऑब्जेक्टिवली ॾिसणु घुरिजे पाकिस्तान जे कंटेक्स्ट में जिते ॿिया कई पॉलिटिकल चैलेंजिस आहिनि डेमोक्रेसी वधे फ्लरिश थिए फ़ाइदो हुजे पर हिकिड़ी ॻाल्हि परमनेंट थी लॻे पाकिस्तान में सदाईं ताक़यामत मूंखे त कोalition गवर्नमेंट्स थियूं नज़र अचनि जंहिं तरह सां पोलराइज़ कयो वियो आहे पॉलिटिक्स खे इंजेक्ट कया वञनि था नवां नवां पॉलिटिकल प्लेयर्स भई राति विच में माण्हू लहनि था लखनि जा जलसा थियनि था वरी अहिड़ो था न हीउ जेको मौली साहिबु निकितो लाहौर मां नसीर साहब 97 जे अंदरि त तव्हां हैवी मैंडेट मियां साहब खे मिलियो स्विप कयो थ्रू आउट कंट्री त उहो तजुर्बो त पाकिस्तान में सॼो मैन्युफैक्चर्ड हो न सॉरी पाण में वेठा आहियूं 97 जो हैवी मैंडेट कंहिंखां लिकल आहे सॼो मैन्युफैक्चर्ड हुयो रियल सेंस में का हिकु बि पार्टी इंक्लूडिंग पीपल्स पार्टी हाणे मुल्क में कोन्हे नेशनल लेवल ते त छॾियो प्रोविंशियल लेवल ते बि हाणे कान्हे को हिकिड़ो प्रोविंस ॿुधायो जिते का सिंगल पार्टी मेजॉरिटी सां खटे अचे बिना कोलेशन जे करे मे बि पंजाब में नवाज़ लीग करे पर हाणे इमरान ऐं हिन जे हूंदे शायदि इहो बि पॉसिबल न हूंदो सो ही कोलेशन ऐं अंडरमाइनिंग अपोज़िशन्स वारो दौरु रहंदो पाकिस्तान में तंहिंजे करे ऐं उहे अपोज़िशन्स जेन्युइन ऐं ऑनेस्ट न थियूं हुजनि न हाणे त उहे अंडरमाइन करे जंहिं बि एक्सटेंट ते वञो सभु जाइज़ आहे पब्लिक इंट्रस्ट सेकेंडरी थी थो वञे हिन सॼी वार में सो ही जेके स्ट्रक्चर आहिनि पॉलिटिक्स जा डेमोक्रेसी जे एम्बियंट में रहंदे असांखे ज़रूरु इन शइ खे एक्सप्लोर करणु घुरिजे ॻाल्हाइणु घुरिजे ही को सहीफ़ो न आहे हिन जे लाइ त बाक़ाइदा असांखे जेका दस्तूर साज़ असेंबली हुजे असीं हिन मां सोचो वरके होॾां वञूं जेको तव्हां सिंध एजेंडा में हिकिड़े लिहाज़ खां चई बि चुका आहियो बाद में हिकिड़े लिहाज़ खां 1940 रेज़ोल्यूशन में वरी पाकिस्तान रियासत जी तश्कील न थियणु घुरिजे त हीउ जेको वॾो स्ट्रक्चर मां हिकिड़ी गुज़ारिश करियां जे तव्हां इहो नथा करियो मां तव्हांखे ॿियो थो डायमेंशन ॿुधायां तव्हांखे ख़बर आहे त यूथ कीअं पियो सोचे आई एम सॉरी असां ग्राउंड खां थोरो परे था रहूं न इस्लामाबाद में वेठा आहियूं स्टूडियोज़ में वेठा आहियूं ऑफिसुनि में वेठा आहियूं लिटरली आउं तव्हांखे ॿुधायां नौजवाननि में फ्रस्ट्रेशन इहा आहे त बाबा सभिनी खे आज़मायोसीं पार्लियामेंट्स बि आज़मायोसीं पीपल्स पार्टी रही उहा बि ॾिठीसीं आर्मी जा दौर बि ॾिठासीं नौजवान था चवनि त ही स्टेट स्ट्रक्चर डिलीवर कंदो ई कोन ॿी एक्सट्रीम में पिया सोचनि माण्हू हू चवनि था असां त हाणे फज़लुल्लाह कुरैशी साहिबनि खे चवनि था त इहे वक़्तु था ज़ियान कनि इहे असांजो फ्यूचर था ख़राबु कनि हीअ असुलु ॻाल्हि करणी नथा चाहिनि छो त उहे ॾुखियूं ॻाल्हियूं आहिनि सो जेकर स्टेट खे स्ट्रक्चर स्टेट खे कंटिन्यूटी ॾियणी आहे स्टेट खे टेनेबल बनाइणो आहे त पोइ स्टेट खे रिस्ट्रक्चर करण में कहिड़ो हर्ज आहे या त ॿी कास्ट तमामु वॾी आहे एनआरकी थिए सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता वॾी मैसिव क़िस्म जी थिए ब्लड शेड थिए केॾो वल्नरेबल आहे हीउ मुल्क स्टेट रिस्ट्रक्चर थिए उहा कीअं थिए ऐं स्पेशली इलेक्शन जे कॉन्टेक्स्ट में हाणे असांखे छा करणु घुरिजे असीं ॻाल्हायूं था हिन ते ब्रेक खां पोइ नाज़रीन वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर अच्छा कुरैशी साहब ये जेको ॻाल्हि पेश कई मुल्क जे अंदरि जेको गवर्नेंस जो चालू आहे करप्शन ऐं ॿिया इशूज़ हीउ जेको जदीद निज़ाम आहे असां वटि 70 खां वठी 4 ॾहाका डाउन द रोड 10 इलेक्शन्स असीं आहियूं उते जो उते इन जो कहिड़ो सही ॾिसो हिकिड़ो हिकिड़ो जीअं छा चइबो आहे हिकिड़ो गंद थी वियो आहे हिकिड़ी दुबण थी वई आहे जंहिंमां असां निकिरी कोन था सघूं पिया रीज़न आहे त माण्हू उहे आहिनि उन्हनि माण्हुनि जेके माण्हू असां ते रूलिंग क्लास जेको असां ते मसलत कयो वियो बिकॉज़ ऑफ दिस
जेको जेके आउं डेमोक्रेटिक सिस्टम कयां थी ॾहाकनि कोन मां 1938 जी तव्हां असेंबली ॾिसंदव जेका जंहिंमें GM सैयद रेज़ोल्यूशन पास कयो उन में जेके 28 मुस्लमान हुआ उन में 48 माण्हू हुआ 28 मुस्लमान उहे मुस्लमान फैमिलीज़ अञा ताईं वेठियूं तव्हां ज़िलेवार हलो जेकॾहिं मूं सां त घोटके जा महर सरदार अलीगौर ख़ान महर हाणे हुनजो पोटो आहे हुनजा भाइटिया आहिनि तंहिंखां पोइ लुंडा हुआ उन ज़माने में सखर में पीरज़ादा हुआ जंहिंजे बदिरो हाणे साईं गुरशीद शाह आयो आहे तंहिंखां पोइ अचो जैकबाद में उहे बिजाराणी हुआ नूर मोहम्मद ख़ान बिजाराणी हो तंहिंखां पोइ हज़ार बिजाराणी हाणे हुनजो पोटो थो अचे पियो सिमिलर त लाड़काने वञो शाहनवाज़ भुट्टो हुयो तंहिंखां पोइ ॿिया भुट्टा आया इन खां पोइ तव्हां वञो सरदार चांडियनि में वञो त उहे चांडिया हुआ यानी कि जस्ट गिव मी अ डिस्ट्रिक्ट जे सवाइ शहरनि जे जिते 4 नवां चहिरा आया आहिनि बाक़ी आउं कोई नओं चहिरो कोन थो ॾिसां अच्छा न रुॻो साॻिया चहिरा आहिनि साॻिया ख़ानदान परदे सप्लीमेंट थिया आहिनि मिसाल तौरु डबल थिया आहिनि डबल ट्रिपल थिया आहिनि मिसाल तौरु मखदूम सिर्फ़ु हिकिड़ो वॾो मखदूम हूंदो तंहिंखां पोइ 2 मखदूम थिया हाणे जेको तंहिंखां पोइ 2 मखदूम थिया हाणे 4 मखदूम अची रहिया आहिनि त सिमिलरली जेके जेके ख़ानदान में हिकु या 2 अरबाब हिकिड़ो हूंदो सरदार तोको अची उन खां पोइ हाणे 2 अरबाब ॿिया अची विया त हर ज़िले में हर शहर ते उहो हिकिड़ो स्ट्रक्चर त असांजे ॻिचीअ में पियल आहे उन ॻिचीअ में नोड़ मां जांच हणण लाइ इहा ई ॻाल्हि आहे त या त तव्हांजा पावर्स लिमिटेड कयो या त गो स्टेट अवे त हिननि खे तव्हां कन्फाइन कयो लेजिस्लेशन ताईं स्टेट रिसोर्सिस ते जेका आहे सा स्टेट जी जो हुजे तबिको ऐं उहो अहिड़े नमूने जुडिशियली इस्तेमालु थिए लेजिस्लेशन आहे बेसिकली लेजिस्लेशन जो कमु आहे जेको डेवलपमेंट जे हिकिड़ा मेरिट हुजनि छाकाणि जो डेवलप ॾिसो हिते हाणे छा थी रहियो आहे जेको मां ॾिठो आहे ख़ुशनि हिन गुज़र में त तव्हां सरकारी पैसा पार्टी फंड करे था इस्तेमालु कयो पिया मिसाल तौरु तव्हां MNAs खे ॾिना सभिनी खे पर सुवाल आहे त लखे करोड़े माण्हू वेठा जेके इन्हनि MNAs खे जिन वोट कोन कयो आहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी उहे हल्के में रहनि था उन्हनि वोट कोन कयो आहे तव्हां मिसाल तौरु तव्हां चओ त असां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सभिनी खे ॾिनोसीं कंहिंखे ॾिनो आहे जेके इलेक्टेड जेके 342 हुया पर सुवाल आहे त वर्दीज़ इन्हनि MNAs खां अलावा ॿिया माण्हू कोन्हनि छा जिन वोट हिननि खे न कयो अधु पॉपुलेशन हिननि खे वोट न कयो अच्छा नसीर साहब जेको माण्हू रहिजी थो वञे जेको लेफ्ट आउट आहे जेको कुरैशी साहब चवनि पिया उहो कीअं एड थियो ॾिसो स्टेट ॿ टे ॻाल्हियूं बुनियादी स्टेट खे एज़ अ मदर एक्ट करणो हूंदो आहे ठीकु आहे घर में ज़ाहिर हाणे जेको शहरी तव्हांखे वोट न ॾिए उनखे वोट ॾींदड़ जेतिरा ई राइट्स आहिनि कॉन्स्टिट्यूशनली उन खां ॾिनल हिते ताल ते अथई त ॿोॾियुनि जे दौरान माण्हुनि खे जेको अटो चांवर मिलणो सो बि तइ पियो थियो त वोट कंहिं ॾिनो शक्ल जॾहिं एॾी डिस्क्रिमिनेशन तव्हां कंदो सोसाइटी में त पोइ माण्हू चवंदा त ॿाहिरि अहिड़ी डेमोक्रेसी खे आख़िर डेमोक्रेसी माण्हुनि लाइ ठही आहे या माण्हू हुनजो खाधण लाइ पैदा थिया ही वाक़ई माण्हू चवंदा ही कहिड़ो इंतकाम आहे जेको जमहूरियत जे नाले में असांखां वठो पिया त जमहूरियत बहितरीनु इंतकाम आहे हाणे पे माण्हू चवंदा इहो इंतकाम आहे भाई सिटीज़न खे तव्हां इन बेसिस ते डिस्क्रिमिनेट तव्हां इलेक्ट थी वियो तव्हां सभिनी जा रिप्रेज़ेंटेटिव आहियो सॼी कॉन्स्टिट्यूएंसी जा हर माण्हू जा रिप्रेज़ेंटेटिव आहियो तव्हां पार्टी जा एब्सोल्युटली सो इहो एटीट्यूड जेको आहे ऐं मां एग्री थो कयां त बाबा ही जेके MP MN आहिनि दुनिया सॼे में हिननि जो कमु लेजिस्लेशन करणु आहे ही डेवलपमेंट में चाराना बि ख़र्च करण जो हिननि जो कॉन्स्टिट्यूशनल इख्तियार कोन्हे ही टोटली इलीगल अनकॉन्स्टिट्यूशनल कमु आहे इन रियलिटी त ही उहो बिल्कुलु नथो थिए हाणे इलेक्शन में त हर उमेदवार चए पियो त मां तव्हांखे ही रोड रस्तो नाली मां उहो ई थो चवनि साईं इहो इन करे थो थिए जो इहा हिननि मां अधु माण्हुनि खे ख़बर ई कान्हे त हुननि जो रोल कोन्हे ॿियो त हुकूमतुनि में जेके मथे वेठा आहिनि से क्राइम जो पार्ट था बणजनि कहिड़ी कैपेसिटी में प्रेसिडेंट या चीफ मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर इहे फंड अलोकेट था कनि इहो त सिधो सो कोर्ट में चैलेंज थियणु घुरिजे हिननि जो राइट ई कोन्हे राजा परवेज़ अशरफ जे केस में चैलेंज थियो बाक़ी जेके ॿिया MNAs आहे इहो पूरो जो पूरो पैराडाइम ग़लति आहे इहो पाकिस्तान खे बर्बादु कंदो ऐं परपिचुएट कंदा ही इविल्स पावर्स जेके आहिनि इन जे थ्रू सीधी ॻाल्हि आहे त डेवलपमेंट सॼी दुनिया में एग्ज़ेक्टिव जो जॉब आहे उहो सेपरेट आहे लेजिस्लेशन सेपरेट आहे लेजिस्लेटर्स खे ब्रॉडर पॉलिसी फ्रेमवर्क ॾियणा आहिनि डेवलपमेंट जा ब्रॉडर गाइडलाइंस सेट करणियूं आहिनि डायरेक्शन सेट करणियूं एग्जीक्यूशन में हुनजो रोल ज़ीरो हुजणु घुरिजे हिते त मिनिस्टर ठेकेदारनि जा बिल खणी था पास कराइनि रुगो स्कीमूं कोन था ॾियनि साईं इहा तमामु हार्ड रियलिटी इन करे त ही सभु माण्हू ऐं इहो मां तव्हांखे ॿुधायां इहा पीपुल्स पार्टीअ त हींअर कयो आहे न पास्ट में ॿियनि बि कयो आहे अॼु जेके पीपुल्स पार्टी जा मुखालिफ़नि से बि सुभाणे अची ईअं कंदा छो त इहे पावर परपिचुएट थो करे ऐं सिंध ऐं अध खां वधीक पाकिस्तान इन्हनि पावर लॉर्ड्स वटि यरगमाल थी वियो आहे जेका कुरैशी साहब ॻाल्हि कई जेका कुरैशी साहब ॻाल्हि 1938 खां वठी खानदान ऐं इहो सिनेरियो मोरालिस थोरे फ़र्क़ सां ॿियनि प्रोविंसिस में बि हा पर पंजाब में तव्हांखे थोरो डिफरेंस थो मिले मिडिल क्लास ग्रोथ थियो आहे इंडस्ट्रियलाइज़ेशन थी आहे उते हुननि खे डिलीवर करणो थो पए उते डिलीवर करण खां असां कमु करे नथा सघनि
असां वटि चाहे सिंध में स्पेशली असां जीअं त पंहिंजा सभई बेदा चवंदा आहिनि हिकिड़ी टोकरीअ में विधा आहिनि, हाणे उनजी असां क़ीमत पिया भरियूं। सिंध जे अंदरि पॉलिटिक्स में मोनोपोली ख़तमु थिए, हेल्दी पॉलिटिकल कंपीटिशन थिए, धुरियूं अचनि, कंपीट कनि, नेशनलिस्ट अचनि, पीर पागरो अचे, सभु अचनि। असांखे हिकिड़ी जा हामी ऐं ॿिए जा मुख़ालिफ़ न आहियूं, पर जेका हिकहटी आहे सियासत ते, उहा मार्केट जी हिकहटी खां वधीक भयानक ख़तरनाक हूंदी आहे, उहा ख़तमु थियणु घुरिजे। बसि आख़िर ॿियो एलिमेंट इहो थियो आहे त ॿारहाड़ीअ जो त मूं तव्हांखे सीनियर इहा ॾिनी जेके 8 टे मेंबर ॿुधाया, पर शहरनि में जेका अनफॉर्चुनेट जेका थी, पंजाब जे शहरनि में इहो कोन्ह थियो। पंजाब जे शहरनि में डिवाइड मैंडेट थी वियो, हर क़िस्म जी पार्टी पंहिंजे परफॉर्मेंस बेसिस ते वोट खणे लॻो। पर सिंध में असां MQ जो यरगमाल थियासीं, छाकाणि जो हिकिड़ो स्टेट हिकिड़ी क्रिएटेड हिकिड़ी एजेंसी थी, हिकिड़ी शइ थी, हिकिड़ी पैदा थी। अनफॉर्चुनेटली कंसंट्रेशन ऑफ पॉपुलेशन उते थी, हिकिड़ी कंसंट्रेट पॉपुलेशन थी, छाकाणि इवेक्यू लॉ जेको निकितो, उन इवेक्यू लॉ में असां सिंधी माण्हूअ खे चयो वियो त बाबा तुंहिंजो शहरी प्रॉपर्टी ते हक़ ई कोन्हे। ऐं उहो इन्हनि आंदो माण्हू जेके माण्हू हिंदुस्तान को हिजरत करे आया त हिकिड़ो इवेक्यू लॉ ठाहियो, ऐं असांजा माण्हू असांजा वॾा उनखे अखियूं बूटे ॾिसंदा रहिया त कहिड़ो लॉ ठहियो जंहिंमें तव्हांखे शहर बदर करे छॾियऊं। ऐं उन जे करे तव्हांजे शहरनि में हिकिड़ो डेलिबरेटली थियो, हिकिड़ो स्टेट टेररिज़म जे तहत तव्हांजा शहर गिफ्ट कया विया अहिड़नि माण्हुनि खे जिन जो तव्हां सां का बि एलिनेशन न थी। 8 तारीख़ खां अॼु ॾींहं ताईं उहा जेका असां दूरी क़ाइमु आहे, असां शहर बि विञायासीं, ॿारहाड़ी वॾेरनि जो यरगमाल थी वई। सिंधी आम माण्हू जेको अॻे 46 लख हो, हाणे 4.5 करोड़ यरगमाल आहे, बदहाल आहे, बेहाल आहे। सर आख़िरी गाइडिंग नोट तव्हांजो, इलेक्शन अचे पई 2 हफ़्ता आहिनि, माण्हू असांजो तव्हांखे जेको ॿुधे पियो ऐं तव्हांखे ॿुधंदो रहियो आहे, ऐं तमामु वॾो सीरियस पैमाने ते पंहिंजी राय वठंदो रहियो आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां। माण्हू तव्हां उहो कहिड़ी ॻाल्हि पाए करे ऐं इलेक्शन जे अंदरि हुनजी कहिड़ी माण्हू जेके पंहिंजे हक़ जी हिफ़ाज़त खे, जेको हुनजे हक़ जी हिफ़ाज़त ॾिए थो, जेको चए थो त हुनजे लाइ हुनजे हक़नि जी हिफ़ाज़त कंदो, सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त कंदो। छाकाणि बेसिकली हिकु सिंध आहे ऐं सिंध जा हक़ आहिनि, त पोइ पॉलिटिक्स बि आहे। जेकॾहिं उहो सिंध जे हक़नि ते सौदेबाज़ी कंदो, सिंधी माण्हू जे फ्यूचर ते सौदेबाज़ी कंदो, सिंध जे फ्यूचर जी सौदेबाज़ी कंदो, त उहो निमाईंदो असांखे क़बूल न आहे। मां एग्ज़ैक्टली एग्री थो कयां। सिंध जा माण्हू महिरबानी करे ज़ाती ऐं ॻोठनि जे ऐं जेके मक़ामी मफ़ाद आहिनि उहे पंहिंजा त इम्पॉर्टेंट, मां उनजी अहमियत खां इनकार नथो कयां, पर सिंध जे इज्तिमाही मफ़ादनि ते उमेदवारनि सां ॻाल्हाए। साईं वारी ॻाल्हि, जेका इज्तिमाही मफ़ाद सिक्योर हूंदा, सिंध सिक्योर हूंदी, त इहे घटियूं नालियूं ऐं सिफ़ारिशी नौकरियूं ऐं ठेका बहंदा न, त इन्हनि खां बचंदो ईंदासीं। ब्रॉडर इंट्रस्ट ऑफ सिंध जेको आहे न, उन ते सवाल जवाब थियणु घुरिजनि हाणे उमेदवारनि खां। यकीनन थियणु घुरिजनि। इलेक्शन हाणे टाइम तमामु घटि रहियो आहे। नसीर साहब तव्हांजी महिरबानी, कोई साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां सिंध जे इंतिहाई वॾो दर्द रखंदड़ दिलि में ऐं सनत फाइल ऐं उनजी जेका राय आहे उहा तमामु वॾी सिंध जे अंदरि हिकिड़ी ॻणी ईंदी आहे, लिखी ईंदी आहे, काउंट थींदी आहे। कुरैशी साहब जन ऐं नसीर साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। यकीनन जेको असां वटि असेंबली आहे, पार्लियामेंट ऐं जेके उमेदवार हुजनि था, उन्हनि जो रोल कानून साज़ी लेजिस्लेशन ताईं महत्व हुजणु घुरिजे। जेके तरक़ियाती कम आहिनि, तरक़ियाती फंड आहिनि, जेके ॿियूं स्कीम आहिनि, उहे जेके रियासत ऐं हुकूमत जा ॿिया इदारा ऐं जेके ढांचा आहिनि, उन्हनि जे ज़रिए थियणु घुरिजे। ऐं जेको वधीक जेको माण्हुनि जे अंदरि जेको हक़ राय दही खां वधीक जेको पंहिंजी हक़ इरादियत आहे, या जेको ख़ुदि इख़्तियार वारी ॻाल्हि आहे, उहा ज़ाहिर अहिड़ी तंहिंजो खां पोइ वधी आहे। जेको हिसाबनि चयो त 400 अरब रुपया इज़ाफ़ी सिंध खे मिलिया गुज़िर 2 सालनि जे अंदरि, त उहो पैसो केॾांहुं वियो, उनजी अकाउंटेबिलिटी यकीनन थियणु घुरिजे। अकाउंटेबिलिटी जो वॾे में वॾो ॾींहुं 11 मई ते अचे पियो, ऐं तव्हां ज़रूरु कजो, ऐं उन खां पोइ इनशाला शायदि असांजी ऐं तव्हांजी क़िस्मत बदिलिजी सघे। सुभाणे ते वठूं था इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।